अस्सलाम वालेकुम भाई। वालेकुम अस्सलाम। बुधाए केड़ो कम कने जेको था के सही लगे, खून धाड़ा पियो जेको कुछ कत्ल करायो जेको भी। तू केड़ो कम कंदे? इंसान के जिस्म में 206 हड्डियूं हूंदियूं आहिनि, सभु हणी सघां थो। फसल बरसात सां थींदो आहे, गजण सां न। फसल करणो हुजे हा त ॻोठ वञी हर हलायां हा, हिते अची बंदूक न। भाई ही त हक़ बिना मथो हणंदो आहे, असांखे तव्हां सां कमु करणो आहे न। ज़बान कुछ घणी थो हलाए। चुप रहण को ॻाल्हाइण बहितर आहे। मुझे सामो ऐं मुझे भाउ जे साम्हूं सिर हेठि घटि आवाज़ में ॻाल्हाए। छा थो ॾिसी? अखियूं हेठि करे ॻाल्हाए। अॼु जेकॾहिं रमज़ान जो पहिरियों रोज़ो न हुजे हा त तुंहिंजो गोश्त कंबर जे कसाई खाननि में खपे हा। अपनी गली है भाई, पंहिंजी घिटी में त हर कोई शींहुं हूंदो आहे। हिन घिटीअ में न, पर कंबर जी कंहिं बि घिटी में हलियो वञ, शींहं ॿ आहिनि, ज़ुबैर ऐं दिलावर। वठी वञ हिन पंहिंजे दोस्त सरफरे खे, ॿीहर हिन घिटीअ में कदम न रखिजो। रखंदुमि, पर चइनि ॾींहं रखियुमि न, ही कंबर शहर उहो ई हूंदो, पर हितां जो बादशाह मां।